तव्हां ॿई कन खोले ॿुधी छॾियो। अॼु खां पोइ हिन घर में उहो थींदो जेको मां चाहींदसि। ऐं हाणे तव्हांजी इहे दोस्तियूं ऐं छुड़वागियूं कोन हलंदियूं। मम्मा मां फिकर न कयो, तव्हां ऐं बाबा खे असांजे करे परेशानी कान थींदी। ओ ॿारनि जी मां, छो थी ईअं करी? तोखे पहिरीं बि चयो अथमि त बचन ते एतमाद करणु सिख। मां सम्झां पई त बाबा खे हाणे आराम करणु खपे। ठीकु आहे, तव्हां ॿई वञो हितां, मूंखे तव्हांजे बाबा सां कुझु ॻाल्हाइणो आहे। बाबा, तव्हां हीअं कयो जो मूं वारो पब्लिशर आहे न साजिद, ऐं जेको वकील आहे केडी, उनखे घुराए वठो। मूंखे कुझु अहम ॻाल्हि ॿोल करणी आहे उन्हनि सां। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो। असां जल्दी सभिनी मसइलनि मां निकिरी वेंदासीं, पर मां चवां थी त हाणे छोकिरियुनि जो जल्दी को बिलो कर। थी वेंदो भागन भरी। तू परेशान न थी। मां अञा जहिड़ो आहियां ऐं मूं ॿारनि जे नाले सां अलॻि अलॻि अकाउंट बि खोले छॾिया आहिनि। उन्हनि में काफ़ी रक़म आहे ऐं कुझु प्लाट बि आहिनि। इहो मां पंहिंजे हिन ॿिन्ही नियाणियुनि जे नाले ते करे छॾियो आहे। पर जेके इंक्वायरी शुरू थियूं आहिनि उहे तूं वसूल को न कर। मुंहिंजा हक़ हलाल जा पैसा आहिनि, पाई पाई जो हिसाब आहे, केर बि नथो पुरे सघे। पर छोकिरियुनि जे लाइ कंहिंसां ॻाल्हि त चोर न, कंहिंसां ॻाल्हि त हलायूं। अलाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। तूं हिन छोकिरुनि खे चयो त उहो जेको पब्लिशर आहे न साजिद, ऐं उहो मूं वारो वकील आहे जेको केडी, उन्हनि खे घुराए वठनि। ठीकु आहे। ठीक है वकील साहब, तव्हां पहुचो, बाक़ी बाबा वहाँ की तफ़सील ॿुधाए छॾींदो। जी। महराज जे बैरिस्टर खे घुरायो आहे पापा जे केस लाइ, त तूं ॿियो वकील छो पई हायर करी? ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।